नाज़िम बे पासे अवांखे ॿुधाईंदा हलूं त कराची प्रेस क्लब में सहाफ़ी ख़ादिम कलोड़ो जे किताब ॾात जे ॾेह मां जी मुहरती तकरीब थी। मुहरती तकरीब खे ख़िताब कंदड़नि जो चवणु हो त अहिड़ा किताब सहाफ़ियुनि लाइ उत्साह पैदा कंदा आहिनि। तफ़सील नजीब नायत जी हिन रिपोर्ट में। सहाफ़ी ख़ादिम कलोड़ जे किताब ॾात जे ॾेह मां जी मुहवरती तकरीब कराची प्रेस क्लब में थी। तकरीब में सीनियर सहाफ़ियुनि इम्तियाज़ फारान, एच खानज़ादो, ज़हीर मीरानी, अख्तर बलोच, मोहम्मद अली अबड़ो, इसाक सुमरो ऐं वहाब जरवार समेत केतिरनि ई सहाफ़ियुनि ऐं लेखकनि शिरकत कई। ख़िताब कंदड़नि जो चवणु हो त ही किताब एडिटोरियल जो मजमूओ आहे जंहिंमें अज़ीम शख़्सियतुनि खे भेटा पिणु ॾिनी वई आहे। संदन चवणो त किताब में मुआशरती मसइलनि खे बहितर अंदाज़ में उथारियो वियो आहे। मुझो जो है पंहिंजो ओपिनियन भी आहे, स्टैंड पॉइंट भी आहे, मुझो जो इश्क भी आहे, मुझो इल्म भी आहे, मुझो नुक़्ते नज़र भी आहे। ही किताब जो है मां सम्झां थो त जेके एडिटोरियल बतौर एडिटर जो कंट्रीब्यूशन हुजे तो कंहिं माण्हूअ जो जर्नलिज़म में, उन में ही पंहिंजो मूंखे उम्मीद आहे त पंहिंजी जगह ज़रूर वलारींदो। ख़ादिम कलोड़ो साहब जो है एक जाखोड़ी सहाफ़ी है, हुन मेहनत करे कराची के शहर में पंहिंजे किताब की मुहरत की तकरीब कोठाई है। हुन पंहिंजे एडिटोरियल्स ते किताब लिखियो आहे। सिंधी मीडिया में एडिटोरियल्स जो न्यूज़ सां गॾु बि हिकिड़ो वॾो मक़ाम रहियो आहे। हिन दोस्त बि जेको आहे पंहिंजे मैगज़ीन में एडिटोरियल लिखिया ऐं उनखे सहेड़ियो अथई ऐं उहे जेको आहे वरी किताब जी सूरत में विहंदा आहिनि। त इहो हिकिड़ो जेको आहे सहाफ़त जी दुनिया में उनजी हिकिड़ी सुठी कोशिशि आहे। सहाफ़त ऐं अदब हिकिड़ी ॿई अलॻि शयूं आहिनि, पर उन्हनि ॿिन्हिनि शयुनि खे गॾु खणी हलणु इंतिहाई मां सम्झां थो त ॾुखियो कमु आहे। जेको ख़ादिम खे जस हुजे जंहिं उन मां अदब वारी भी हिकिड़ी सनफ़ पूरी करे हिकिड़ो किताबु आंदो आहे।